बिटशाम खबर दालत बुगिया मौला बिटशाम में मुसलसल 20 ॾींहनि खां सुई गैस की फरहमी बंद मोहल्ले वासिन रद पचा का कासिर बणिजी विया। एडवोकेट आसिफ राजपूत की अगवानी में सुई गैस इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एडवोकेट आसिफ राजपूत, नदीम राजपूत, शाहिद राजपूत, शकील राजपूत ऐं ॿियनि चयो दोस्त सब बुगिया मोहल्ले जा आहिनि। बुगिया मोहल्ले में 15-20 ॾींहनि खां गैस बिल्कुल ही कोन्हे। उन जे करे असां आज़ार में मानी पचाइण में असांखे जेको आहे इलाही दिक़त थी आहे। ऐं जेका सभु आया आहिनि वीचारा सभु एतिरा त मजबूर आहिनि जेको काठी वग़ैरह बि नथा वठी सघनि। सभु कमाइनि खाइनि 500 रुपया जेका काठी वठनि। इन जे करे असां सुई गैस वारे इंचार्ज खे फुल तौर उन जी तरदीद था कयूं त हाणे अची इन जी जितां लाइन ख़राबु आहे उहा सही करेसि। अॼु 10 खां 12 ॾींहं थिया आहिनि ऑफिस वञूं पिया पर को बि माना रद्द अमल कान्हे। ऑफिस वञूं त चइबो की लीकेज आहे, असीं ठाहे था ॾियूं, मशीनरी ख़राबु आहे असांजी इहा। ऐं 10 खां 15 ॾींहं चुकिया आहिनि, माना इंतिज़ामिया माना गाइबु आहे। पोइ बि माना अहिड़ो रद्द अमल न आहे। चई थकिजी आहियूं, बाबा गैस ॾियो, गैस ॾियो। ऐं गैसनि जा बिल बि अचनि पिया, गैस जा बिल बि ॾियूं पियासीं, पोइ बि अहिड़ो माना अमल कोन पिया कनि। नाइल इंतज़ामिया ऐं करीब बाला अफसर वेठा आहिनि, केरु ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। इंतज़ामिया लाइ किथे सुठी पई आहे, काठी वठण ते मजबूर आहियूं 1000 रुपया मण ते, छा कयूं? पोइ ॿुधे को सुनाई न आहे किथे बि इंतज़ामिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।